द सिंधुवर्ल्ड.com की पेशकश। सिंधी अखर खजानो 186। अॼु जा सिंधी अखर आहिनि हीर या नसीम बहरी, हवादार, थोर अखरी, इख़्तिसार या थोरड़ाई, सटण, कढण, गुतो या शराब ठाहिण जो खूरो। साॻिए अर्थ वारा अंग्रेजी ऐं हिंदी अखर। प्रभात वेले हलंदड़ राहत भरी हवा खे हीर चइबो आहे। पुराणे समय में घर खे हवादार बनाइण लाइ दरवाजे मथां झरोखा ठाहिया वेंदा हुआ। टीम TSW जी सिंधी भाषा वाधारे जी कोशिशुनि में सहयोग ॾियण लाइ तव्हां बेहद घटि ख़र्च ते हिकु वीडियो स्पॉन्सर करे सघो था। वॾे मज़मून खे थोर अखरी रूप में लिखणु को सवलो न आहे। फलनि खे सटण ऐं अर्क कढणु शराब ठाहिण जा ॾाका आहिनि। दीन दयाल खे राज्य में शराब बंदी हूंदे बि गुतो हुजण सबबि पुलिस गिरफ़्तार कयो। सिंधियत सुहिणी रहे।